सिंध जो नाले वारो कहाणीकार लेखक अयूब उमराणी असां खां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। अयूब उमराणी कुछ ॾींहं पहिरियां आमिरी वेझो रोड हादसे में शदीद ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे कराची मुंतक़िल कयो वियो हो। अॼु हू असां खां हमेशह जे लाइ विछड़ी वियो। अयूब उमराणीअ जे कलम जो पोरियो असां खां कॾहिं बि विसरी नथो सघे। अयूब सदन ताणी हू तारीख़ में अमर थी वियो।